मोरो क़ौमी शाहराह बाईपास सुपर मदीना होटल जे साम्हूं तेज़ रफ़्तार कल्टस कार जे ड्राइवर खे निंड अचण सबबि साम्हूं वेंदड़ फीड सां भरियल ट्रैक्टर ट्राली सां टक्कर, जंहिं जे नतीजे में 2 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालका अस्पताल मोरो पहुचायो वियो। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण बाद गंबट जे गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿुधायो वञे थो त हादसे जो शिकार फैमिली कल्ह राति दिलि जो दौरो पवण सबबि फ़ौत थी वियल SHO मेहरापुर मोहम्मद हयात चांडियो जे फ़ौत थियण जे इतला ते कराची खां गंबट वञी रहिया हुआ। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।